जी दोस्तों, असी हिन वक्त जो है वो ठटे जे तारीख़ी माग ते मौजूद आहियूं, जैसे कलाकोट के नाले से सजो वने थो। तवां ॾिसंदा हूंदा त ही ताज़नि बरसातनि जे करे जबल जो है उनके साई चादर ढके वही है। साई चादर के करे ही जबल जो सजो साओ थी वियो है। जबल थर उहे इलाइक़ा आहिनि जिते जॾहिं बरसात पवंदी है तो हुननि में ख़ूबसूरती जी है वह निखरी पवंदी है। ख़ूबसूरत इलाइक़ा थी पवंदा आहिनि। उते माण्हू घुमण जे लाइ भी ईंदा आहिनि। पर उन सां गॾु जो है से जेके मालवंद माण्हू आहिनि जिन वटि चौपायो माल है उहे पंहिंजा मालक है उते चारण ईंदा आहिनि। उहे उन माल सां गॾिजी उते अची रहंदा आहिनि, उते पंहिंजा पखड़ा अॾींदा आहिनि। असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त तव्हां हिन पासे ॾिसंदव त हे घर अॾियल आहिनि, हे पखा अॾियल आहिनि। हे उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजो चौपायो मालक आहे हिते आया आहिनि। असीं हींअर उते मौजूदु आहियूं। असीं अॻियां हली बि तव्हांखे कुझु ॾेखारियूं था। तव्हां ॾिसंदा हूंदा त ही सॼो जबल जेको आहे उहो साई चादर सां ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। वाक़ई चवंदा आहिनि त पाणी जेकी आहे सा ज़िंदगी आहे। पाणी सां ई हर शइ आबाद थिए थी। जेके भी साह वारी शयूं आहिनि उन जे लाइ पाणी जो आहे सो इंतिहाई ज़रूरी है। ही बरसातनि जे करे ही शइ जो जबल है सो ख़ूबसूरत है। हिन ते जो गाह फुटनि था, हिते जेके बूटियूं आहिनि, जाबलू बूटियूं आहिनि उहे निसरी पवनि थियूं। उन्हनि में मुख़्तलिफ़ जेके आहिनि से पंहिंजो सो मेवा पैदा थियनि था। हे वण टिण सभु जेके आहिनि से निखरी पवनि था। उन सां गॾु तव्हां ॾिसंदव त हे पखड़ा लॻल आहिनि। हे उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजो चौपायो मालक आहे हिते चारण जे लाइ आया आहिनि। ही जबल जो है सो इंतिहाई ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। जबल में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके आहिनि से हिन वक़्तु बूटियूं थियनि थियूं। उहे माण्हू जेके आहिनि से इस्तेमालु कनि था। उन सां गॾु जो आहे हिते खुंबियूं वग़ैरह जेके आहिनि उहे बि थियनि थियूं। उहे बि माण्हू जेके आहिनि से इस्तेमालु कनि था। ही जबल केॾो ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। बरसात सां ई जबल या थर जा जेके इलाइक़ा आहिनि उहे ख़ूबसूरत थी पवंदा आहिनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव त आसमान में जो है सो जुड़ समायल है। जुड़ जे करे जबल जो इलाइक़ो या थर जो इलाइक़ो अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदो है। झोड़ाली मौसम हुजे, हल्की फुड़ फुड़ वसंदी हुजे त पोइ जबल जो थर जो मज़ो ही पंहिंजो आहे। उते माण्हू जॾहिं रहे थो अचे थो त माण्हू खे तमामु घणो जो आहे सो मज़ो अचे थो। सिंध जेकी आहे उहा त हूअं ई ख़ूबसूरत आहे। ख़ूबसूरत धरती आहे। मैदनियात सां मालामाल धरती आहे जंहिंखां को बि इनकार नथो करे सघे त सिंध उहा ख़ूबसूरत हसीन धरती आहे जंहिंते जॾहिं बि को माण्हू ॿाहिरां आयो आहे त उन वरी वापसि वञण जो नालो ही न वरितो आहे। हीअ उहा धरती है जंहिंजी ख़ूबसूरती तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन जा जबल केॾा ख़ूबसूरत आहिनि। हिते जो आहे केॾी बेहतरीन मौसम है। हिन वक़्तु आसमान में झुड़ाली मौसम हुजण जे करे इंतिहाई जो आहे सो मज़ो है। तमामु बहितर जेको माण्हू चवे त माहौल है सो बहितरीन माहौल है। तव्हांखे हिन पासे ॾेखारींदासीं। तव्हां ॾिसंदा हूंदव त हिन पासे बि हे घर आहिनि। इहे घर बि जेके आहिनि उन्हनि मालवंद माण्हुनि जा आहिनि जेके पंहिंजो चौपायो मालक आहे हिते चारण आया आहिनि। छो त हिन मौसम में अक्सर करे जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे सो बरसातुनि जो पाणी बीहण जे करे गंदगी थी वेंदी आहे। गंदगी थियण जे करे ई मच्छर जेके आहिनि से वधी वेंदा आहिनि। पोइ उहो चौपायो माल जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। जंहिं करे चौपायो माल खे चारण जे मच्छरनि खां ॿाहिरि कढी अचण जे लाइ करे मालवंद माण्हू जेके आहिनि से जबल ते हलिया ईंदा आहिनि। उहे अची जबल ते रही पवंदा आहिनि। जेसीं जबल ते गाह या पाणी वग़ैरह हूंदो आहे तेसीं उहो इन जबल ते ई रहंदा आहिनि। जॾहिं उहो गाह माल जो चारो बरसाती पाणी जो आहे ख़तमु थी वेंदो आहे त पोइ उन खां पोइ उहो पंहिंजे घरनि मागनि ॾांहुं वापसि मोटंदा आहिनि। हीअ तव्हांखे असां ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियो। असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कजो। ॿिए वीडियो ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।